पीडीएम जो इजलास अॼु मौलाना फजल रहमान जी सदारत हेठि थींदो। पीपीआई ऐं पी जे इतिहाद में वापसी ते नून लीग ॿिनि धड़नि में विरहाइजी वई आहे। मरियम नवाज़ ऐं पीपी नून लीग जी वापसी जी सख़्त मुख़ालफ़त करे छॾी आहे, जॾहिं त शहबाज शरीफ़ ॿिन्ही पार्टियुनि खे इतिहाद में शामिल करण ते बज़िद आहे। पीडीएम जो इजलास नून लीग जी मेज़बानी हेठि इस्लामाबाद में थींदो, जंहिंमें नून लीग सदर शहबाज शरीफ़ ऐं इतिहाद जी ॿी क़यादत शिरकत कंदी। इजलास में नून लीग नायब सदर मरियम नवाज़ जी शिरकत न करण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। इजलास में पीपी ऐं पी जी पीडीएम में वापसी जे हवाले सां फ़ैसिले समेत हुकूमत खे टफ टाइम ॾियण जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। बेतरफ़ शहबाज शरीफ़ जी आज़ादी बाबति नून लीग लाइ मुश्किलातूं वधी वयूं आहिनि। पार्टी ॿिनि धड़नि में विरहाइजी वई आहे। शहबाज शरीफ़ ग्रुप मफ़ाहमत जी सियासत ऐं मरियम नवाज़ ग्रुप मज़ाहमत जी सियासत जो हामी आहे। ज़रियनि दावा कई आहे त शहबाज शरीफ़ जे लंडन वञण जो मक़सदु नवाज़ शरीफ़ खां इहा मंज़ूरी वठणु हो त पार्टी जी क़यादत कंहिंखे करणी आहे ऐं चूंडनि में नवाज़ लीग जी कामयाबी जी सूरत में वज़ीर आज़म जो उम्मीदवार केरु हूंदो। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त जेकॾहिं हुन खे नवाज़ शरीफ़ जे पेरनि ते किरी खेसि मञाइणो पियो त हू नवाज़ शरीफ़ जे पेरनि ते बि किरंदो। पार्टी में धाड़ाबंदी बैदि हाणे नवाज़ शरीफ़ खे फ़ैसिलो करणो आहे त मुल्क अंदरि पार्टी जी क़यादत ऐं फ़ैसिला करण जो अख़्तियार कंहिं वटि हूंदो।